दादू मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ त मेड़ लॻ ॻोठ ग़ुलाम हैदर ॾहिरमी साईं ख़ादिम हुसैन ॾहिर तरफ़ां पंहिंजे बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन जे मान में ईद मिलन पार्टी जो एहतमाम कयो वियो। तफ़सील मूजिब मेड़ लॻ ॻोठ ग़ुलाम हैदर ॾहिरमी साईं ख़ादिम हुसैन ॾहिर तरफ़ां पंहिंजे बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन जे मान में ईद मिलन पार्टी जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें ख़ासि महिमान सरदार जाम शाहबुद्दीन खान ॾहिर, एडवोकेट अब्दुर्रज़ाक खान ॾहिर, नदीम खान ॾहिर, वहीद खान ॾहिर, काराणी खान नसरुल्लाह खान ॾहिर, बाकराणी खां मोहम्मद खान ॾहिर, अॻूणो नादिर ऑफिसर सिकंदर अली ॾहिर, काउंसलर मुख़्तियार अहमद ॾहिर, कंडियारो खां वॾेरो महबूब अली ॾहिर, नाज़िम अली ॾहिर, फौजी अहमद अली ॾहिर, ॻोठ हाजी कादिर बश्क ॾहिर खां नियाज़ खान ॾहिर, ॾेपारजा खां अब्दुल सत्तार ॾहिर, मशूक अली ॾहिर ऐं ॾहिर बिरादरी जे माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते जाम शाहबुद्दीन खान ॾहिर मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त ॾहिर बिरादरी लाइ पैगाम आहे त पाण में एको ॿधी क़ाइमु कयो, तइलीम ते तमामु घणो तवजो ॾियो, छो जो जंहिं तइलीम संवारी तंहिं क़ौम जी यारी तइलीम उजागर करण सां तव्हांजी नई नसुल तमामु घणो फ़ाइदो रसंदो ऐं दुनिया जी कहिड़ी बि ख़िते में हुजे उनखे बुलंद तरीन सतह ते पहुचाए छॾींदी। साईं ख़ादिम हुसैन ॾहिर तरफ़ां आयल महिमाननि खे रिफ्रेशमेंट कराई वई। दादू मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ त मेहड़ क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45 एनिवर्सरी पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां गड़ी खुदा बख्श भुट्टो में अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई। मेहड़ बाईपास खां हज़ारी गाॾियुनि जा काफ़िला गड़ी खुदा बख्श भुट्टो रवाना। वरसी जे मौक़े ते मुल्क जे कुंड कुड़श खां जियालनि कारकुननि जा काफ़िला गड़ी खुदा बख्श पहुची विया, जॾहिं त अॻूणो सूबाई वज़ीर PSA 81 मेहड़ MPA फयाज़ अली खान बुट, PP ज़िला दादू जनरल सेक्रेटरी गुलाम दस्तगीर खान गुरड़, PP लायर फोरम ज़िला दादू अगवान, एडवोकेट अमजद हुसैन बलिड़ो, PP तालका सदर महमूद अली मैसर, PP सिटी सदर अब्दुल गफ़ार एरी, जनरल सेक्रेटरी एडवोकेट रियाज हुसैन डेरो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी MD मुनीर लाशारी, साजिद जावरी, PP डिजिटल मीडिया दादू अगवान कादिर बश्को चांडियो, PP यूथ ज़िला दादू अगवान सद्दाम बोलिड़ो, सिपाफो सिटी मेड़ सदर सजाद पंवर समेत कारकुननि पिंडाल में पहुची विया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो खिताब ॿुधो। वरसी तक़रीब में शिरकत लाइ पहुतल काफ़िला क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद दुरानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे ख़िराजी तहसीन पेश कई। उलमा ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ त ठुल जे सेक्शन थाणे जे हद UC बचड़ो जे ॻोठ नसरुल्लाह बंगुलाणी में ज़मीन जे खणत तां बंगुलाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान ज़ख़्मी थियल दरिया खान मुर्तदा बंगुलाणी, ज़हूर अहमद ख़ादिम हुसैन बंगुलाणी समेत 8 ॼणनि ज़ख़्मियुनि खे वारसने तालका अस्पताल ठुल मुंतक़िल कयो वियो आहे। इतला बावजूद पुलिस वाक़े वार हंधि न पहुती। झेड़े में खूना रेज़ी जो ख़तरो ज़रियनि मूजिब धुरी मोर्चा बंदि बणियल आहिनि। पुलिस झेड़े वारे हंधि खां ग़ाइब सुजाण धुरनि पारां SSP जैकमाबाद खां झेड़े वारे हंधि पुलिस खे मोकिले झेड़े खे ख़त्म कराइण जी अपील ऐं धुरनि खे वधंदड़ खूना रेज़ी खां बचायो वञे। आख़िरी इतला ताईं हद जी थाणी ते झेड़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मीरपुर ख़ासि मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया सूमार समीन जो जे रिपोर्ट मुताबिक़ त मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट हैदराबाद जे बदनाम चोर ऐं कराची में समी माण्हुनि खे नौकरियूं ॾियण जा जाली आर्डर ॾेई लखें रुपया ठगी शाहजहान पुट मोहम्मद शमीम शेख खे सैटेलाइट टाउन पुलिस गिरफ़्तार करे वरितो। मीरपुर ख़ासि मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट हैदराबाद जे बदनाम चोर ऐं कराची में समी माण्हुनि खे नौकरियूं ॾियण जा जाली आर्डर ॾेई लखें रुपया ठगींदड़ शाहजहान पुट मोहम्मद शमीम शेख खे सैटेलाइट टाउन पुलिस गिरफ़्तार करे वरितो।
सकरंड मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। जीअं सिंध मुआज़ जे सॾ ते मरकज़ी चेयरमैन रियाज़ हुसैन चांडियो ऐं नवाज़ शाह भाॾई जी अॻुवाणी में चइनि मुतालबनि जी मञता लाइ क़ौमी शाहराह ते बेनज़ीर इंटरचेंज वटि धरणो हणी रोड बेला कयो वियो, जंहिं सबबि ॿिन्ही पासनि खां सवी गाॾियूं बीहिजी वयूं। धरणी में जिस्म कारकुननि खां सवाइ मुख़्तलिफ़ मुकतबे फ़िक्र जे माण्हुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते रियाज़ हुसैन चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस आहे जो शाहूकार सिंध जा माण्हू नाल हुक्मराननि जे ग़लति पॉलिसियुनि सबबि गुरबत, बेवसी, बेरोज़गारी ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिन चयो त असांजा 4 मुतालबा आहिनि। पंजाब पारां सिंधु दरिया जो बंदि कयल पाणी ॾिनो वञे ऐं सिंध जे आबादगारनि खां सरकारी अघ ते कणक ख़रीद करे खेनि बारदानो ॾिनो वञे। परिया कुमारी खे फ़ौरन आज़ादु करायो वञे ऐं सिंध मां अगवा थियल समूरा मग़वी फ़ौरन आज़ादु कराया वञनि। हिन चयो त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, उन करे असीं चाहियूं था त सिंध खे उन हिसाब सां हक़ ॾिना वञनि। रियाज़ हुसैन चांडियो वधीक चयो त रहबर सिंध साईं GM सैयद जी वरसी जे मौक़े ते आइंदा जी हिकमत अमली तइ कई वेंदी, जंहिं बैदि मथे ॼाणायल मुतालबनि ते ग़ौर कयो वेंदो।